मदरसन जी निस्बत के खणंदो, आलिमन जे ताल्लुक ऐं आलिमन जे निस्बत ऐं आलिमन जे सनद के खणंदो त इहा कड़ी कड़ी सां मिलंदे 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 वनी मदीने पाक पहुंचंदी। सब खां पहिरियों मदरसो कायम करण वारो मदीने जो मीर पाण हो। जेके सुतल हो सुभान अल्लाह चओ, माशाअल्लाह। ओडा वाला निंड में भी सुभान अल्लाह चवंदा आहिनि। हां कोई अतांजी ख़ुसूसियत हूंदी आहे बा जागे लो। अच्छा माशाअल्लाह, भुल चुक माफ़ा, परेशान न थियो। मां तुम सब खां पहिरियां मदीने जी सरजमीन ते मदरसो मदीने जे मीर कायम कयो। मां पंहिंजे ज़ोक में हीअं चवंदो हाँ, उन मदरसे जा खोड़ शागिर्द हा। हजरत तलहा भी हो, हजरत जुबैर भी हो, हजरत साद भी हो, हजरत सईद भी हो, हजरत ज़ैद बिन हारिसा भी हो, हजरत जाफर बिन अबी तालिब भी हो, हजरत अब्दुल्ला इब्ने रवाहा भी हो, हजरत बिलाल हबशी भी हो, हजरत सलमान फारसी भी हो, हजरत अबू उबैदा इब्नुल जर्राह भी हो, जनाबे अमीर मुआविया भी हो। उन मदरसे जो शागिर्द जनाबे अलीजुल मुर्तजा भी हो, जनाबे उस्मान जिन्नूरैन भी हो, जनाबे उमर फारूक भी हो। पर ओरन वारो मां पंहिंजे ज़ोक में हीअं चवंदो हाँ, उन मदरसे जो सब खां अव्वल ऐं पहिरियों शागिर्द जनाबे अबू बकर सिद्दीक हो। जेके जागो था सुभान अल्लाह चवंदा हलो। चूंकि जमात सानी जो महीनो जारी ऐं सारी आहे ऐं अवां खे बखूबी इल्म आहे त 22 जमात सानी ते अमीरुल मोमिनीन खलीफतुल मुस्लिमीन खलीफा ए बिला फसल सुहर ए पैगंबर यारे खार मुहाफिज़े खत्मे नबूवत सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु जी वफात थिया। मुसलमानों उहो जनाबे अबू बकर सिद्दीक जंहिंजे लाइ ॿिन्ही जहाननि जे सरदार फरमायो हो, दुनिया वारो मां मुहम्मद करीम जे मथां जेतिरा एहसान हा, जंहिंजा जेतिरा थोड़ा हा, मां मुहम्मद करीम लायूं थो वञा। पर मुझे अबू बकर जा मां मुहम्मद करीम जे मथां तमाम वॾा एहसान आहिनि। दुनिया वारो मुझे अबू बकर जा एहसान क़यामत जे दिहाड़े मां मुहम्मद करीम जो अल्लाह पान लाहींदो। अज जनाबे सिद्दीक अकबर जा गुलाम मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह। अज ॾिसण आयो हाँ हिन अज़ीम शान इज्तिमा में केड़ा केड़ा मदीने जे मीर जा आशिक हो, उन्हनि जी सुभान अल्लाह ॿुधण तो चाहियां। अज ॾिसण आयो हाँ केड़ा केड़ा सहाबा जा दीवाना हो, सहाबा जा परवाना हो, सहाबा जा परवाना हो। पंहिंजा ॿई हथ फिज़ा में बुलंद करे त चओ सुभान अल्लाह। तकबीर, नारा तकबीर। शान मोहम्मद मुस्तफा, शान सहाबा, शान सिद्दीक अकबर। जनाबे अबू बकर सिद्दीक मदीने जे मीर जो सच्चो यार हो, आमिना जे लाल जो वफादार हो, मुझे साईं जो जान निसार हो। ओ ढंजा गयूर मुसलमान हो, रब्बे मोहम्मद जो कसम जाते मदीने जो मीर उते जनाबे अबू बकर सिद्दीक। मां पंहिंजे ज़ोक में ही चवंदो हाँ, तोखे आमिना जो लाल मक्के जी सरजमीन ते नज़र ईंदो, तोखे जनाबे अबू बकर सिद्दीक मक्के जी सरजमीन ते नज़र ईंदो, तोखे आमिना जो लाल मदीने जी सरजमीन ते नज़र ईंदो, तोखे जनाबे सिद्दीक अकबर मदीने जी
सरजमीन ते नजर ईंदो तोखे आमिना जो लाल बदर जे मैदान में नजर ईंदो तोखे जनाब अबू बकर सिद्दीक बदर जे मैदान में नजर ईंदो तोखे आमिना जो लाल उहद जे मैदान में खंदक जे मैदान में खैबर जे मैदान में नजर ईंदो तोखे जनाब सिद्दीक अकबर इन्हन मैदानन में मदीने जे मीर सां गॾु नजर ईंदो वाह अबू बकर सिद्दीक तुझे अज़मत जो केर मुकाबलो कंदो तुझे शान जो केर मुकाबलो कंदो तुझे मान जो केर मुकाबलो कंदो तुझे मर्तबे जो केर मुकाबलो कंदो तुझी फजीलत जो केर मुकाबलो कंदो जने मां किताबन जो मुतालो थो गया मुखे नजर थो अचे जने जनाब अबू बकर सिद्दीक अमीरुल मोमिनीन हो खलीफतुल मुस्लिमीन हो मुसलमानन जो अगवान हो हिकड़े दिहाड़े सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला जनाब अबू बकर सिद्दीक जे खिदमत में आयो जनाब उमर फारूक सैयदना अबू बकर सिद्दीक सां गॾु वेठो हिकड़ो चमड़े जो रजिस्टर पियो हो उन रजिस्टर में मदीने जे बेवह औरतुन जा नाला लिखल रहा ये फलानी औरत इन जो मुर्स फलाणो हो इन जो कबीलो फलाणो हो इन जो मुर्स फौत थी वियो अल्लाहु अकबर कबीरा ओ भंजा गयूर मुसलमानो जनाब उमर फारूक उन रजिस्टर के खणी करे उन रजिस्टर के पढ़े पियो मुसलमानो अल्लाह जो कसम अहादीस मुबारक जे किताबन जो मुतालो कर सहाबा जो पान में प्यार हो सहाबा जी पान में मोहब्बत हुई सहाबा जो पान में एको हो सहाबा जो पान में इत्तेहाद हो सहाबा जी एडी वडी मोहब्बत हुई जो मोहब्बत लफ्ज़न में बयान नहीं करी सके जने जनाब अबू बकर सिद्दीक अमीरुल मोमिनीन थे जनाब उमर फारूक सैयदना अबू बकर सिद्दीक जे हथन ते बैयत कही सैयदना उस्मान ज़िन्नूरैन जनाब अबू बकर सिद्दीक जे हथन ते बैयत कही सैयदना अलीयुल मुर्तज़ा जनाब अबू बकर सिद्दीक जे हथन ते बैयत कही जने जनाब सिद्दीक अकबर फानी जहान के छड़े वियो अमीरुल मोमिनीन सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु बणियो सैयदना उस्मान ज़िन्नूरैन जनाब अमीर उमर जे हथन ते बैयत कही मुझे मुर्शिद अली सैयदना अमीर उमर जे हथन ते बैयत कही जने जनाब अमीर उमर शहादत जो जाम पियो सैयदना उस्मान ज़िन्नूरैन अमीरुल मोमिनीन बणियो सैयदना अलीयुल मुर्तज़ा हजरत उस्मान जे हथन ते बैयत कही ओ मुसलमानो तोखे गलत बुधायो वियो सहाबा जो पान में इख्तिलाफ हो न न अज तू चए थो जनाब अबू बकर सिद्दीक जनाब अलीयुल मुर्तज़ा जे सीट ते कब्जो करे वियो खिलाफत ते कब्जो करे वियो मनसब ते कब्जो करे वियो मकाम ते कब्जो करे वियो ओ ओढो जा गयूर मुसलमान तोखे गलत बुधायो अच त तोखे मां बुधाया अहादीस मुबारक जे किताबन जो मुतालो कर हिकड़े दिहाड़े बिनी जहान जो सरदार रब खां दुआ पियो घुरे मुझे सईं जा रहमत वारा हथ फिजा में बुलंद मुझो सईं रब खां दुआ थो घुरे अल्लाहुम्मा रहम अबा बकर अल्लाहुम्मा रहम उमर अल्लाहुम्मा रहम उस्मान अल्लाहुम्मा रहम अली ओ मुझे अल्लाह मुझे अबू बकर जे मथा रहम कजाए ओ मुझे अल्लाह मुझे उमर जे मथा रहम कजाए ओ मुझे अल्लाह मुझे उस्मान जे मथा रहम कजाए ओ मुझे अल्लाह मुझे अली जे मथा रहम कजाए तोखे नाला तरतीब सां नजर ईंदा किताबन जे अंदर थे थो अहादीस मुबारक जे किताबन जो मुतालो कर जाते चैन वरन खलीफन जा नाला गद आया पहरे नंबर ते नालो जनाबे अबू बकर सिद्दीक जो बे नंबर ते नालो जनाबे उमर फारूक जो टे नंबर ते नालो जनाबे उस्मान ज़िन्नूरैन जो चौथे नंबर ते नालो जनाबे अलीयुल मुर्तज़ा जो मदीने जे मीर फरमायो अरहम उम्मती बि उम्मती अबू बकर व अशद्दुहुम फी अम्रिल्लाहि उमर व अस्दक़ुहुम हयाअन
उस्मान वक़ज़ाहुम अली। अञाते नजर कर मदीने जी सरजमीन मुझो साईं मस्जिद जो बुनियाद थो रखे। आमिना जो लाल आयो मुझे साईं पैजन रहमत जे हथन मुबारकन सा उन मस्जिद जो बुनियाद रखो। मुझो साईं फारिग थियो मदीने जे मीर फरमायो अईन अबा बकर। मुझो अबू बकर काथे आ? एरा जनाब अबू बकर सिद्दीक आयो। अबू बकर मस्जिद जे बुनियाद जी पहरी सिर मां मोहम्मद करीम रखिया। अबू बकर बी सिर तू रख। जनाब अबू बकर सिद्दीक हुजूर जी सिर खां पो सिर रखी मदीने जे मीर फरमायो अईन उमर। मुझो उमर काथे आ? एरा जनाब फारूक आजम आयो। उमर मस्जिद जे बुनियाद जी बी सिर मुझे अबू बकर रखिया। त्री सिर उमर तू रख। जनाब अमीर उमर सिर रखी मदीने जे मीर फरमायो अईन उस्मान। मुझो उस्मान काथे आ? एरा जनाब ज़िन्नूरैन आयो। उस्मान त्री सिर मुझे उमर फारूक रखिया। उस्मान मुझी दिल थी चे बुनियाद जी चौथी सिर तू रख। जनाब उस्मान ज़िन्नूरैन सिर रखी मदीने जे मीर फरमायो अईन अली अईन अली अईन अली। मुझो अली काथे आ? मुझो अली काथे आ? हेरा शेर खुदायो जठो लब्बैक व सअदैक या रसूल अल्लाह। साईं अली हाजिरा अली पेरी सिरमा मोहम्मद करीम रखिया। बी सिर मुझे अबू बकर सिद्दीक रखिया। टी सिर मुझे उमर फारूक रखिया। चौथी सिर मुझे उस्मान ज़िन्नूरैन रखिया। अली मां मोहम्मद करीम जी दिल थी चे त मस्जिद जे बुनियाद जी पंजी सिर मुझो अली रखे। अज ॾाढा त चई रहियो सुभान अल्लाह अल्लाह। साईं अली हाजिरा अली पेरी सिर मां मोहम्मद करीम रखिया। बी सिर मुझे अबू बकर सिद्दीक रखिया। टी सिर मुझे उमर फारूक रखिया। चौथी सिर मुझे उस्मान ज़िन्नूरैन रखिया। अली मां मोहम्मद करीम जी दिल थी चे त मस्जिद जे बुनियाद जी पंजी सिर मुझो अली रखे। अज ॾाढा त चई रहियो सुभान अल्लाह अल्लाह जो कसम सहाबा जो पान में प्यार हो के चौन वारे चयो न या इलाही हमें फिर से सिद्दीक सा ईमान पैदा कर। या इलाही हमें फिर से सिद्दीक सा ईमान पैदा कर। उमर फारूक जैसा कोई जरीह इंसान पैदा कर। जहां से गुम हो हया वहां उस्मान पैदा कर। अलीयुल मुर्तजा शेर खुदा की आन पैदा कर। अल्लाहु अकबर कबीर। हमारे तवज्जो क्यों? जनाब अमीर उमर आयो। वक्त मोट मुख्तसरा। अमीर उमर आयो रजिस्टर के खी चमड़े जो रजिस्टर हो उनमें बेवह और तुंजा नाला लिखियल हा। नंबर 1 2 3 4 5 औरत जो नालो मुर्स जो नालो उनजी कौम कबीलो तफसील लिखियल हो। वो हेडा खानो हो उनमें लिखियल हो त हिन बेवह औरत जी जिम्मेदारी फलाने शख्स जे मथा है। जिया बुखायल न रहे तकलीफ में न रहे परेशान न रहे। हज़रत उमर पढ़ंदो चे पियो पढ़ंदो चे पियो पढ़ंदो चे पियो ॾिठई त हिकिड़ी बेवह औरत जो नालो लिखियल आहे मुड़स जो नालो लिखियल आहे क़ौम कबीरो लिखियल आहे उनजी जगह काथे आहे थोड़ी मदीने खां ॿाहिरि उहो इलाइक़ो लिखियल आहे पर जेको खानो आहे त हिन जी ज़िम्मेदारी कंहिंजे मथां आहे उहो खानो ख़ाली आहे। अब तवज्जो आहे न खानो ख़ाली आहे। हज़रत उमर जे दिल में ख़्याल आयो त मां वञी इन अम्बड़ जी ख़िदमत कयां। मावनी नंबर जी खिदमत किया। सहाबा के खिदमत जो जोश हो ना जज्बो हो ना अल्लाहु अकबर कबीरा। किताबन में चदो जनाब अबू बकर सिद्दीक अमीरुल मोमिनीन हो। अब तवज्जो है बेदार बैठा हो ना थक जो तो मुझे बुधाए जो अमीरुल मोमिनीन हो। ऐलान कई अबू बकर सिद्दीक जी पघार हुआ है जेका आम मजदूर जी पघार है। जेकरे अबू बकर सिद्दीक जो इन पघार में गुजारो न थियो
पेरिया अबू बकर सिद्दीक मजदूर जी पगार के वधाइंदो पो पंजी पगार के वधाइंदो वाह अबू बकर सिद्दीक किताबन जे अंदर अचे थो मदीने जी सरजमीन जनाबे सिद्दीक अकबर बने थो एक अल्लाह जो मानो बीठो मोल बकरी पैया ऐलान थो कर हल अदीर कोई मजदूर आहे कोई मजदूर आहे कोई मजदूर आहे हेडा अमीरुल मोमिनीन आयो अल्लाह जा बाना मजदूर हाजिरा कम केड़ो जे तो अमीरुल मोमिनीन तहा मजदूरी कंदो जे तो हा अबू बकर मजदूरी कंदो अबू बकर मजदूरी कंदो बुधाए कम केड़ो उन जी मजदूरी केड़ी उन अल्लाह जे माने जो ओ अबू बकर सिद्दीक ये बकरी मरी भैया इनके मदीने का बाहर फिटी करणो चार आना मजदूरी कम करे त पेरिया तू न त बे के मजदूर के दिसा सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला इन्हने चैन आनन मजदूरी जे लाए उन मोल बकरी के पेजन कुल्लन ते खयो मदीने का बाहर खणी वने उन बकरी के फिटी करे आयो वाह अबू बकर सिद्दीक तुझे शान जो केर मुकाबलो कदो ओ मुसलमानो अज दस्तरखान ते वेहूं था जेको आयो खायूं था वजो जेको आयो पियूं था वजो सवाल ही ना है हे हलाल हराम का था आयो इन गोश्त के इन पादे के ज़बह कए कयो इन बकरे के ज़बह कए कयो इन गऊ के ज़बह कए कयो इन मी के ज़बह कए कयो इन गाल जे तरफ तवज्जो ना है पर रब मोहम्मद जो कसम जनाब अबू बकर सिद्दीक बैठो जनाब अबू बकर सिद्दीक जो खादिम आयो या अमीरुल मोमिनीन अज मानी मिली कहीं जगह ता मानी खणी आयो किताबन में अचे थो 3 ॾींहं गुजरी विया सैयदना अबू बकर सिद्दीक भुख ते हो पेट में मानी जो गिरह कोन वियो हो पुछा न की त खादिम मानी कादा आई जनाब अबू बकर सिद्दीक उन मानी मां हिकु गिरह हुयो ॿियो गिरह हुयो ॿ गिरह हणी करे पंहिंजे खादिम खां पुछण लॻो अल्लाह जा बाना हीअ मानी कादा आई हीअ मानी कादा आई हे ताम कदा आयो मादे तवज्जो कजाए वो खादिम चवण लगो या अमीरुल मोमिनीन के इलाके मा वजा पे एकड़े कौम जा मानू उन जो को घर जो फर्द बीमार हो मुके चयो कुरान पढ़ी रखे शुकार मा अल्लाह जे पाक कुरान जी तिलावत कही उन जे मथा दम कयो दम करे रवानो थियो अमीरुल मोमिनीन वो उन जो घर जो फर्द खुश थी वियो बिल्कुल ठीक थी वियो अज मोटो पियो चा उते वडो प्रोग्राम हो वडी दावत हुई उन्हनि मुखे विहारियो मानी खारायो बि सही ऐं मानी गडु खणायो बि सही सुने अबू बकर सिद्दीक बुधो तो मानी खारायो बि मानी खणायो बि हालांकि अबू बकर सिद्दीक जी आदत हुई त मानी खाइण का पहिरियां पुछंदो हो मानी खाइण का पहिरियां पुछंदो त ही मानी काॾां आई केड़ी जगह एक दो जनाब अमीरुल मोमिनीन घर आयो अबू बकर सिद्दीक जी घरवारी है हां सही घरवारी है घर में हलवो तैयार कियो हलवो अब हलवो समझो था घड़न जे वाटर में पानी अचन था बाबा अल्लाह जी सबनी के खराइंदो इंशाल्लाह घबरायो हां माशाअल्लाह मां साथन के चवंदो हां त बाबा अगे जे मुर्शिदन ऐं हाणे जे मुर्शिदन में वडो फर्क आ अब मां हकीकी मुर्शिद न तो चवां गासलेटी मुर्शिद समझो था ना गाल वधिक पाण सियाणा हो समझो था हां सही जेका गासलेटी मुर्शिद आहिनि उहे सिर्फ़ वठण जे कढनि वठण जे हे मुरीदान इनके रब वडी ज़मीन ॾिनी आहे ठीक ठाक वडे कम जो माण्हू आहे पोइ जने मुर्शिद वटि वेंदो न तव्हांखे ॿाहिरि बिहारींदो न तव्हांखे घुराए घर जे अंदरि पंहिंजे खट ते गॾु विहारींदो हां सही वडो अदब वडो इकराम वडा इनाम वडी इज्जत पुराने जो बोडाई चंगन भलन जो बनियो बनियो फसल जमीनों तबाह थी वयूं चंगन भलन मुरीदन जा कम लई विया आया मुर्शिद जे दरवाजन दे से मुर्शिद सजी जिंदगी दिनो हानी असा वठण जेड़ा थियो मेहरबानी त कर भला चौकीदार के चईंदा अॼु खां पोइ मुरीद कम जो नाई दरवाजे खां अंदर न छॾ जांस हां इनके ॿाहिरां मोटाए छॾी वरी जॾहिं फसल आबाद थिए त वरी राज़ी करे वठंदासीं घबरायो न इंशाअल्लाह हां हिकिड़ो वाक़ियो पढ़ियो त हिकिड़ो आयो मुर्शिद मुरीद जी बनीअ ते
अब बन्नी समझो था ना, हाँ जमीन है, उन बेचारे को थ्रेशर बेरेशर हणायो, टोटल अन्न उन जो लथो छमण, टोटल अन्न छमण लथो। मुर्शिद जी पोतो अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। इन सूरत है मुर्शिद कदा वणे। हां बा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मुर्शिद पोते हां मां पहुंची वियो। दे खबर बाबा छा सूरत हाल अची नहीं, सजी जमीन मां टोटल अन्नी छमण लथो। जाने हिए कर ये छह ही मणन मुखे दे। मुर्शिद जो ये छह ही मणन मुरीद जो हाणे एड़ो कहर न कयो, मुंहिंजा बि बच्चा आहिनि, ॿार आहिनि, घर आहे, टे मण तव्हां खणो, टे मण मां थो खणा, आदत था कयो। मुर्शिद जो न खपनि त छह ई मण खपनि, न त मूंखे न खपे। हल अला हल अला मुरीद चइनि मणनि ते आयो, बाबा चार वठ मुर्शिद महिरबानी, ॿ मण त छॾ। जिन्हनि ॿ मण बि न, मूंखे खपनि त छह ई खपनि। ऐं तो मुरीद जो बुलट फिरई, डंडो खई, हिकु ॿियो टियों, हाँ साईं, पंज ऐं भगो ख़लीफ़ो बि गॾो। मुर्शिद भगा बने ते पोता हे पोते रहिजियो। मुरीद डंडो ता फेराए जो हें त छओं वञी बने ते लॻुसि। जान चढ़ाए भगा आया बे ज़मीन ते, बे ज़मीन ते पोता। अस्सलाम वालेकुम। मुरीद डुबा, मुर्शिद पुजी वियो। मुरीद ॾे ख़बर अची टोटल 4 मण लथा आहिनि। सियाणे अधु तव्हां खणो त अधु मां खणा। चई न, 4 ई मण मूंखे ॾे, अधु न थींदो। ॾे त 4 ई मण ॾे, अधु कोन, 4 ई मण। त जेको ख़लीफ़ो गॾो मुर्शिद सां चवण लॻो, मुर्शिद अॻूणे वारो मुरीद वाह जो हो, 5 नक़द ॾिनई, 6 बने ते पुॼाए वियो। 5 नक़द ॾिनई, 6 बने याद पियो कराए तो मोचड़ा खई आयो त ख्याल कर हिते पर पादर खाऊं वठी बमण जान छड़ाए। हां हल त हलाऊं थोरे में खैर, पर अल्लाह जो कसम अगेन मुर्शिदन ते नजर क्यों मुसलमानों, जेकर मुर्शिद भुखते हो तो मुरीद भी भुखते हो, मुक्तदी भुखते हो तो इमाम भी भुखते हो। रब्बे मोहम्मद जो कसम, जेकर शागिर्द भुखते हो तो उस्ताद भी भुखते हो। जो फलसफो न हो, जिंदगी पढ़ो तो हजरत सहाबा इकराम जी तहां के खबर पे, हजरत सहाबा इकराम जी जिंदगी छा है। अल्लाह जो कसम मोटी अचो रब जे दरवाजे ते तौबा कयो, इस्तिग़फार कयो, रुठल रब खे परचाइण जी कोशिश कयो। हमेशा चो सहाबा असांजा आइडियल हिन, आइडियल आइडियल। जनाब अबू बकर सिद्दीक पंहिंजे घर आयो, ॾिठई त घर में हलवो तैयार आहे। छा तैयार आहे? छा तैयार आहे? हलवो, हलवो तैयार आहे। घरवारी के चई त भला खैर त आहे, अॼु घर में हलवो तैयार थियो आहे, इहो कॾहिं आयूं खारकूं, हलवो कॾहिं तैयार थियो, राशन कॾहिं आयो? घरवारी चो या अमीरुल मोमिनीन, तव्हांखे हलवो ॾाढो वणंदो आहे, जेको बैतुल माल मां मानी जे लाइ अटो ईंदो आहे, उन मां रोज़ हिकिड़ी मुठ कढी मां रखंदी हुयमि बचाए करे। चङो अटो थियो, अॼु मार्केट में खपाए खारकूं वठी आई आहियां ऐं तव्हां जे लाइ हलवो तैयार कयो आहे। अबू बकर सिद्दीक उहो हलवो खाधो। जॾहिं ॿाहिरि आयो, उन बैतुल माल जे उन खज़ानची खे चई अबू बकर जे घर में हिकिड़ी लप अटो वधीक वेंदो आहे, सुभाणे खां लप अटो घटि मोकिलींदो कर। या हुजूर जा सहाबा, अल्लाह जो कसम के चौण वाले चयो न, अल्लाह ने जीनत बख्शी है अफलाक को रोशन तारों से। जेके जागो दा सुभान अल्लाह चवंदा हलो। अल्लाह ने जीनत बख्शी है अफलाक को रोशन तारों से, इस्लाम ने रौनक पाई है महबूब खुदा के यारों से। होते हैं खफा क्यों सुनकर पूछो तो जरा अग़यारों से। तारीफ सहाबा साबित है कुरान के 30 पारों से।
अल्लाहु अकबर कबीरा। जनाब अमीर उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जनाब अबू बकर सिद्दीक जे खिदमत में आयो। वो चमड़े जो रजिस्टर खई उनमें पढ़ी पैदा औरतुन जा नाला लिखल हा, उन जे मुर्सन जा नाला लिखल हा, उन जा कौम कबीला लिखल हा, उन जे जगह जो इंदराज थियल हो, फलानी जगह ते जगह आ, फलाने महल्ले में जगह आ, फलाने इलाके में जगह आ, आखिरी खाने में लिखल हो इन पैदा औरत जी जिम्मेदारी फलाने जे मथा है, इन औरत जी जिम्मेदारी फलाने जे मथा है, इन औरत जी जिम्मेदारी फलाने जे मथा है। एक पैदा औरत लिखल हुई अखिन खान नाबीन हुई लिखल हो इन औरत जो कोई जिम्मेदार को ने खानो खाली हो। जनाब अमीर उमर के दिल में ख्याल आयो उमर इन पैदा औरत जी खिदमत तो खे करनी आ, इन जे घर जी सफाई तो खे करनी आ, इन जो पानी तो खे भरनो आ, इन जा कपा तो खे धोना है, इन जो सीधो सामान तो खे वठी अचणो आ। अल्लाहु अकबर कबीरा। अहादीस मुबारक जे किताबन में अचे थो इशा जो वक्त जनाब अमीर उमर इन अम्मा कुरानी जे दरवाजे ते आयो, दरवाजे के खड़काई, अंदर आवाज आयो मन फिल बाब, दरवाजे ते केरा। जनाब अमीर उमर फरमायो अम्मा मा उमर हा खत्ताब जो पुट हा तुझी खिदमत करना आयो हा। अम्मा के शे जी जरूरत हा अज मां उमर के बुधाए, अम्मा कपड़न धोने जी जरूरत हा मां उमर के बुधाए, अम्मा पानी भरने जी जरूरत हा मां उमर के बुधाए, अम्मा मुखर के बुहारी देने जी जरूरत हा मां उमर के बुधाए। अम्मा चवण लगी उमर अल्लाह सही तो के जज़ाए खैर दे, तो का पेरिया को अल्लाह जो मानो आयो सफाई सुथराई करे वियो, सीधो सोधो वठी वियो, मटके में पानी भरे वियो। जनाब अमीर उमर चो यो केड़ो अल्लाह जो मानो आ, अज देर थी वई आ, सुबाने थोड़ो अञा सवेर ईनो ॿी रात आ, तहज्जुद जे नमाज जो वक्त आ। जनाब अमीर उमर इन अम्मा कुरानी जे दरवाजे ते आयो, दरवाजे के खड़काई, आवाज आयो मन फिल बाब, दरवाजे ते केरा। अम्मा मा उमर आयो हा, अम्मा अज तो खिदमत जो मौको मिले, अम्मा कपड़न धोने जी जरूरत आ, अज तो मां उमर के बुधाए सफाई जी जरूरत आ, अज तो मां उमर के बुधाए अम्मा पानी जी जरूरत आ, अज तो मां उमर के बुधाए। अम्मा कुरानी चवणे लगी उमर अधरात जे वक्त आयो हा, अल्लाह जो मानो को आयो सफाई सुथराई करे वियो, कपड़ा लटा धोई वियो, मटके में पानी भरे वियो, सीधो सोधो वठी वियो। हजरत उमर जो यो केड़ो अल्लाह जो मानो आ। बरातियूं गुजरी वई, टी रात जनाब अमीर उमर इशा जे नमाज का मुत्तसिल पहुंची करे उन अम्मा जे दरवाजे ते बिही रहियो। ॾिसां त सही इहो केरा, इहो केर तो खिदमत करे। थोड़ी देर गुजरी ॾिठी को अल्लाह जो मानो थो अचे, उन जे कुल्ले ते पानी जी भरल मशकीज़ पई आ। अल्लाहु अकबर। अची करे अम्मा जो दरवाजो खड़काई, इजाजत मिली, घर जे अंदर वयो, वो पानी मटके में लाथई, घर जी सफाई की, अम्मा जा कपड़ा धोतई, सजी सफाई मुकम्मल करे जने बाहर निकतो वजने लगो। जनाब अमीर उमर चो ओ अल्लाह जा बाना बिह जाए, ओ अल्लाह जा बाना बिह जाए, ओ अल्लाह जा बाना बिह जाए। हजरत अमीर उमर जब अल्लाह जे बाने जे करीब आयो, जतो अधरात जो टाइम हो, उन जे चेहरे ते बुट लगल हुई, उन जो चेहरो ढकल हो, उन जो चेहरो लिखल हो। ओ डंजा गयूर मुसलमान हो, हजरत उमर उन जे करीब आयो, जतो ट्रोनिया मां अम्मा जी खिदमत करना चाहतो, तू कोई खयो थोने अल्लाह जा बाना केरा। ये लफ्ज चई करे उन जे चेहरे ता बुट के हटाई, इठई त वक्त जो अमीरुल मोमिनीन सय्यदना सिद्दीक अकबर बीठो अल्लाहु अकबर कबीरा। चेतो अबू बकर तू आ, चेतो उमर बस या गाल के न बुधाए जाए, बस मुझो रब दिसे थो। जे अबू बकर रजिस्टर में त के जिम्मेदार जो नालो लिखल कोन हो, जे उमर नालो इन जे करे न लिखियो हो त नालो लिखी छा क्या, जने जिम्मेदारी खणी चाहिया, जिम्मेदारी निभाया तो रब दिसे थो, मुजरा इहो काफी आ। जे अबू बकर वाकई तुझे अजमतुन जो कोई मुकाबलो न करे सघंदो। अबू बकर तेसी ताईं उमर जन्नत में दाखिल नथो थी सघे जेसी ताईं अबू बकर सिद्दीक जन्नत में दाखिल न थे।
तेसे उमर जन्नत में दाखिल न थो थी सके जैसी तई अबू बकर सिद्दीक जन्नत में दाखिल न थे। जनाब उमर फारूक डिठो त हज़रत अबू बकर सिद्दीक जे पेरन में चप्पल भी कोने, पेरन उघाड़ो चे अबू बकर चप्पल काने कई थई, पेरो उघाड़ो छो आयो। अल्लाहु अकबर कबीरा। ओढ़न जा गयूर मुसलमानों सैयदना सिद्दीक अकबर फरमायो उमर इन गाल के छद छद चई न अबू बकर बुधा तो के अल्लाह जो वास्तो बुधा तो के पेरन में चप्पल छो ना है। तो उमर चप्पल काठ जी जने घुमा थो चप्पल आवाज थी करे पथरेली जमीन हिन इलाके जी हिते भरसा काफरन जा घर हन, भरसा गैर मुस्लिमन जा घर हन। मुझे दिल में ख्याल आयो जने चप्पल पाए विनुम उन चप्पल जो आवाजो थिंदो उन आवाज ते हिनन गैर मुस्लिमन जी निंड खराब थींदी। इन जी निंड बचाइण जे करे अबू बकर पेरे उघाड़ो इन अम्मड़ जे दरवाजे ते अम्मा जी खिदमत करण ईंदो आ। इन अबू बकर सिद्दीक जे अज़मतुन जो केर मुकाबलो कंदो। मुसलमानों हज़रात सहाबा इकराम जे जिंदगिन के पढ़ो। अल्लाह जो कसम असा जिले मशाले राहिन छो त मदीने जे मीर फरमायो हो अस्हाबी कन नुजूम बि अय्यिहिम इक़तदैतुम इhtदैतुम। दुनिया वारो मां मोहम्मद करीम जा समूरा सहाबा सतारन वांगुर थव के हिकड़े सहाबी जी दामन के पकड़ी दो हिदायत वारा बणजी वेंदो। अज मूंसा वाइदो कयो त इंशाअल्लाह अज खां पोइ असा हज़रात सहाबा इकराम जे पाक जिंदगी जो मुतालो कंदासे। आए को इंशाअल्लाह चवण वारो हज़रात सहाबा इकराम जे जिंदगी के समझंदासे। इंशाअल्लाह अज खां पोइ हज़रात सहाबा इकराम जे नक्शे कदम ते हलंदे पंहिंजी जिंदगी गुजारींदासे। असांजा आलिम ऐं बुज़ुर्ग अकाबिर मुर्शिद पहुची चुका आहिनि। इंशाअल्लाह हाणे उन्हनि जा तफ़सीली ईमान अफरोज़ बयान थींदा। साथी जे मोहब्बत सां वेठा हो इन ई मोहब्बत सां वेहो। मां जेको चयुमि अल्लाह तबारक व तआला मंज़ूर व मक़बूल फरमाए। जिंदगी बाक़ी, मुलाकात बाक़ी। व आखिर दावाना